पाखे अञा तौबा नसीब नाई थई। हादसा केतिरा थी विया एतिरे ॾींहं में। हिकिड़ो महीनो हिकिड़े एक्सीडेंट खे नाई थियो, 2 महीना 3 महीना नाई थिया, 3 जवान के 3 महीना पूरा नाई थिया। हिकिड़ो एक्सीडेंट, ॿिया अटैक जी बीमारियूं। इन हयातीअ खे पाण गनीमत नाई सम्झई कि किन टाणे कुरो कंदी ने किन टाणे छेतरे का कंदी। मिसाल तौर मथे गाॾीअ जो टायर आई हयाती हलंदड़, किन टाणे टकाॾे, किन टाणे हिन गाॾीअ जा ब्रेक फेल थी। ई कंहिंखे पण मर्द न जेको जिते घणे जुमे थी जो जंहिंजी आदत जिते उन आदत मथां हटे पण नथो। आगेवान है तो ऊ शरारत में पूरो है, इल्म वारो है तो ऊ पूरो है, जायल है तो ऊ उतां नथो हटे। चीलो पंहिंजो सुधारियूं नथा। अहिड़ा हादसा जंहिंमें न का ही हादसा जो कोई इन में जा पाण इबरत गिनो था, पाण तौबा कई है। एतिरो चवणो पए जे हिन खे भला करो अॻे हार्ड हो का, अॻे बीमार हो का, अॻे करो तकलीफ़ हुई का। तकलीफ़ हूंदी या न, अल्लाह जो अमर अची वियो आहे, आसमान जे रब जो हुकुम अची वियो आहे, मलकल मौत अची वियो आहे। हिकिड़ा माण्हू चए इलाज न थियो, इलाज मौत जो आहे ज न। इलाज दुनिया में अहिड़ो हकीम डॉक्टर न आई, दुनिया में अहिड़ो दानश्वर न आई जेको मौत जो इलाज करे। अल्लाह जो अमर अची वञे त डॉक्टर पिण जा हथियार पकाए छॾींदा। आसमान जो रब जॾहिं रूह कब्ज़ करण वारो फ़रिश्तो इंसान ते मोकिले थो, त सारा तबीब दुनिया जा, सारा डॉक्टर दुनिया जा पिण जा हथियार पकाए छॾींदा। जंगे बदर, जंगे औद जो बयान कयो ते उम्मे सलमा जो। उम्मे सलमा चए सब्र जी ॻाल्हि कई त मूंखे मदीने में अबू सलम सवा कोई माण्हू पसंदि न हो ऐं मूंखे सब्र पण नथो अचे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, अल्लाह जा रसूल, अल्लाह जा पैगंबर, मुंहिंजो घर वारो अबू सलम जंग औद में शहीद थी वियो, मूंखे सब्र नथो अचे, हाणे आउं कुरो करियां। अल्लाह उन औरत खे क़ियामत जे ॾींहं ताईं मोमिने जी माउ कंहिंमें, ऐं मोमिने जी माउ हुई उम्मे सलमा। अहिड़ी औरत हुई जेको माण्हूअ खे मशवरा ॾींदी हुई, जेको पैगंबर इस्लाम खे मशवरो ॾींदी। अहिड़ी औरत हुई जॾहिं सुलह हुदैबिया थियो, करारनामा लिखाइणा मके जे कुरैशियुनि अल्लाह जे रसूल जे विच में जा, केतिरा ॾींहं जंग बंदि करणी, केतिरा ॾींहं कुरो करणो। विच में मुख़्तलिफ़ मौज़ू अचा वञे। जॾहिं मके जे कुरैश चई हलायो कि उमिरि मथे आई न अचा, मुस्लमान खे चओ काबे जो तवाफ़ करणु कोई न अचे। अल्लाह जे रसूल लश्कर कोठे साबाए जो हिकिड़ी जॻह मथे विच में वेही रहिया। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाहा मअस्साबिरीन। तमाम हम्द सना, इबादतें, बंदगी, वाखाण वॾाई, तारीफ़ ऐं तामीद, बुज़ुर्गी, इबादत, सारियूं इबादतूं बुज़ुर्गियूं उन्हीं रब्बे ज़ुल जलाले वल इकराम रब्बे करीम जे लाइ जो सारे जान जो खलकणहार मालिकुल मुल्क है। जो मौत ऐं हयातीअ जो मालिक है, जेको हमेशा ज़िंदा ऐं क़ाइम रहण वारो, जेको मौत ऐं फना खां पाक आहे।
जेको गणती ऐं परेशानीअ खां बीमारीअ तकलीफ़ खां मुसीबत खां अल्लाह वादहू ला शरीक लहू जी ज़ात पाक आहे, जंहिंजी तारीफ़ सना वाखाण वॾाई बुज़ुर्गी ऐं बरतरी जा गुण, जंहिंजे बादशाहीअ जा, जंहिंजी तारीफ़ जा, जंहिंजे सना जा गीत दुनिया जी हर मखलूक पंहिंजे ज़बान ने ॿोलीअ में पोकारे ऐं करे रही आहे। उन जी मुख़्तसर हमद ऐं सना वाखाणे वॾाई जे बाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थी अल्लाह जे नबी ऐं पैगंबर ऐं मथे बेशुमार अनगिनत लखे करोड़नि जी तादाद में दुरूद सलाम नबीअ जे सरदार, नबीअ जे इमाम, सारी कायनात जे इमाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीज़ो बिरादरो, मूं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी सूरत अल बकर जूं उहा आयतूं अल्लाह तव्हांजे साम्हूं पेश कई हुई, जंहिंमें अल्लाह ताला ईमान वारे इंसान खे पंहिंजे दोस्त ऐं पिंड खे सजण सम्झ वारे इंसान अहिड़ा करे अल्लाह क़ुरान में ख़िताब कियो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन। त आहे ईमान वारा, आहे मुसलमान ऐं मोमिन आहियो ऐं मुसलमान आहियो ईमान वारो जिन ईमान आंदो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि, ऐं निमाज़ ऐं सब्र वटां कमु गिनो। इंसान मथे ॿ ॻाल्हियुनि जे करे इंसान खे हर तकलीफ़ मुसीबत मथे, हर परेशानीअ मथे, हर ॾुख मथे सब्र करणो पवंदो। हिकिड़ो सब्र ने ॿियो शुक्र। जॾहिं अल्लाह नेमतूं ॾे, चङ भलाई ॾे, तंदुरुस्ती ॾे, माल ऐं मिल्कत ॾे ऐं ईमानदार इंसान वे त शुक्रगुज़ारी करे। इन ई आयत में पुठियां अल्लाह पाक चए त फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून, त आहे ज़मीन मथे रहण वारा ऐं मुंहिंजो शुक्र करियो, मुंहिंजी नाशुक्री न करियो, ऐं मूंखे यादि करियो, आऊं नेमतूं ॾियां हिन मथे ऐं शुक्रगुज़ारी करियो। शुक्रगुज़ारीअ में गुरु करणो, अल्लाह खे रुकूअ ने सजदा करणा, पोइ शुक्रगुज़ारी जो सजदो करणो। जॾहिं साहबा कंहिं गज़बे मथे, कंहिं जंग मथे वेंदा हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुआ, जॾहिं सुहिणी ख़बर अचींदी हुई, भली ख़बर अचींदी हुई, इस्लाम खे टेको मिलंदो हो, इस्लाम जी जीत थींदी हुई, पहिरियों नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे चवंदो त शुक्री जो सजदो करियो, शुक्राने जो, मुंहिंजा रब तो मूं हिन नेमतें जो, हिन ॻाल्हि जो आउं लाइक़ु न हुउसि, मुंहिंजी परिस्थिती कहिड़ी हुई, मुंहिंजी हालत कहिड़ी हुई, मुंहिंजा पालणहार तो मूं मथे अहसान के अहिड़ियूं मूंखे नेमतूं ॾिनऊं, तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियूं। शुक्री जो सजदो करियो। नेमतूं मिले त अल्लाह नेमतें से नवाज़े त शुक्रगुज़ारी करियो। सूरह इब्राहिम में लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबि लशदीद।
जेकॾहिं आऊं हाँ तो नेमतूं करियां तो मुझी शुक्रगुजारी करियां आॻियां वधाईंदुसि। जेकॾहिं ना शुक्री कयां लाज़ी दन कुमल कफर तुम लाज़ी दन कुम नज़ाबी तो मुंहिंजो अज़ाब सख़्तु है। जेकॾहिं ना शुक्री कयां तो मड़े झटे लाहींदुसि मड़े छेने लाहींदुसि मोहताज बनाए छॾींदो ना शुक्री कयां तो हिमताणे पाण ते नेमतूं जो कोई तरह तरह जूं पर पाण वटि सजदो न थियो शुक्रगुज़ारी पाण ज़ुल्म करियूं पिया नेमतनि जी ना क़दरी करियूं पिया ऐं ॿियो नेमतूं मिले त शुक्रगुज़ारी ऐं मुसीबत अचे त सब्र करणो ॿ ॻाल्हि पाण न आई नेमतूं जर जुड़े तेरे ना क़दरी ने ना शुक्री फितना विझणा फसाद विझणो ज़ुल्म करणो माण्हूअ जा हक़ छिनणा माण्हूअ जा से दगा करणी धोखेबाज़ी करणी फ़रेब करणो ज़मीनूं झटड़ियूं रस्ता बंदि करणा ऐं दीवारूं ऊचियूं करणियूं ऐं पाड़े वारे से बदसलूकी करणी पाड़े वारे जी हवा बंदि करणी ई मड़े ना क़दरियूं ने नेमतुनि जूं ना शुक्रियूं ऐं मुसीबत जहर अचे तेर वाह वेलो करणो पींडा पिटणा हाय वो करणी कुरान चए तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र तेरे निमाज़ ने सजदे वटा कम गिनो शुक्र रब वटि तौबा कर अपने गुनाहनि जी माफ़ी घुरो ऐं अल्लाह जे रसूल चए जहिड़ा ते मुसीबत अचे जहिड़ा खे तकलीफ़ूं अचे जहिड़ा खे परेशानी अचे तेरे मसले वटा कम गिनो मसलो त पाण वटि आहे न पाण ॾिसूं जे हाणे हादसो थी वियो आहे तेर 2-4 ॾींहं निमाज़ पढ़नी मर्द ने औरतूं मड़े दौड़ करणी मस्जिद जी तरफ़ या घरे तेर पाण ते मुसीबत अचे तेर करणो ई सब्र न आई ई त हिकिड़ो धोखो ने फ़रेब आहे। अल्लाह पाक क़ुरान में चए ईमान जिनी आंदो आहे इन ईमान वारे खे ख़िताब है इन खे चैलेंज है इन खे ऐलान है ताईं निमाज़ ने सब्र वटा कम गिनो अल्लाह साबरन साण है अल्लाह आजी मदद कंदो आजे सब्र जो बदलो अल्लाह दुनिया ने आख़िरत में आंखे ॾींदो। उम्मे सलमा नबी सलाम जी घरे वारी भी मोमिने जी मां भी इन जो घर वारो अबू सलम हो इस्लाम जी ॿई जेको जंग लगी जंहिंजो नालो जंग औद सन हिजरी 2 में लगी हुई जेको मदीने मुनवर कना थोरो क पंध है मस्जिद नबी कना 12 इन जंग में अबू सलम शहीद थी वियो। उम्मे सलमा चए त पोइ मदीने में मूंखे कोई पसंदि माण्हू न हो ऐं पोइ मुंहिंजो सब्र जेको आहे से खसिजी वियो मूंखे सब्र न थिए आयो। अबू सलम जहिड़ो इंसान को नेक मदीने में मूं ॾिठो न थिए। पोइ आउं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई आहियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो मूं या रसूल अल्लाह जा नबी उम्मे सलमा चए थी आउं वई आहियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि त अबू सलम जंग औद में शहीद थी वियो। जंग औद जेको हुई तंहिंमें 70 ॼणा माण्हू मुस्लमान शहीद थी विया हुआ वॾो मुस्लमाननि जो नुक़सानु थियो हो। इस्लाम जी पहली जंग जो सन 2 इन ही साल में लगी सन 2 हिजरी में पहली जंग जो लगी हुई ये जंग बदर हुई। बदर हिकिड़ो खूह हो आहे हुई उते मैदान हो मदीने कना 150 किलोमीटर परिया हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में हुआ थोड़ो के टाइम हिजरत करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने विया हुआ ऐं मके जे कुरैशनि जो ज़ुल्म ऐं मिल्कतूं माल एतिरा हुआ पैसो एतिरो हो मके जे कुरैशनि वटि ने यहूदीअ वटि मदीने जे वटि जीअं अॼु हिन इलाइक़े में जेको माण्हू मथे ज़ुल्म कई था ताक़त वे पैसो वे आतंबर वे त माण्हू ॿिए मथे ज़ुल्म करे। मके जे कुरैशनि वटि एतिरो पैसो हो जे अबू जहल अबू सुफियान ऐं नज़र बिन मालिक
उमैया बिन खलफ, उबी बिन खलफ, वड़ा वड़ा काफर हुआ, मक्के जा वड़ा वड़ा सरदार हुआ। इन्हीं मैंने प्लान बनायो। ताने ही एकड़ो यतीम बच्चो है, ए ही मने हेडो करे तो कि हाँ अल्लाह जो रसूल है, यहाँ अल्लाह एकड़ो है। एड़ो प्लान बनाए। मक्के में जो कुरैश फैसलो कंदा हुआ, उते हिकिड़ी जगह हुई जंहिंजो नालो दारुन नदवत हो, जंहिं ते मड़े भेरा थींदा हुआ। मक्के जा कुरैश मीटिंग भरे ने चयो कीन कीन जो करणो पवंदो। घणे तजवीजूं कयो, कोई ॻाल्हि तरे चवंदा हाणे वेड़ करणी पवंदी, जंग करणी पवंदी। ने अञा इस्लाम में माण्हू आया पण की न हुआ। माण्हू केतिरा इस्लाम में आया हुआ? 313 जा आया हुआ। नबिसला मक्के में हुआ, मदीने अमुक माण्हू हलायो जंहिंजे कुटुंब वारा हुआ, चए वञो हुते माण्हू खे इस्लाम जी दावत ॾियो। मुसैब बिन उमैर जहिड़ा अहिड़ा माण्हू हिकिड़ो हिकिड़ो मदीने रवानो कयो थिए। पण वञणो मदीने वञणो कीअं, कितां वञणो, क्या रस्तो गिनणो। आॾा रस्ता करे लिकी ने छुपी वञणो। मुसैब बिन उमैर, नज़र बिन मालिक जहिड़ा वॾा वॾा सरदार, तंहिंजो डप ने ख़ौफ़ आहे। वॾियूं ताक़तूं ऐं वॾा हथियार ऐं वॾियूं सुवारियूं। रवाना जॾहिं थिया, असद बिन सरार जे घरे अल्लाह जे रसूल खे चई मुंहिंजो हिकिड़ो मासीअ जो पुत्र मदीने में, हिन जे घरे आऊं वञा तबलीग करियां इस्लाम जी। नबी सलाम जो वञ तूं मदीने। इहो उते हुन जे घरे वियो, राति जो टिकियो, उन सां ॻाल्हि कयईं त ही मड़े छॾे ॾियो। त उन जो गुरूर घमंड अहिड़ो जीअं अॼु पंहिंजो गुरू ॾे घमंड आहे। गुरूर घमंड पाण खे अञा तौबा नसीब न थी। हादसा केतिरा थी विया एतिरे ॾींहं में। हिकिड़ो महीनो हिकिड़े एक्सीडेंट खे न ई थियो, 2 महीना 3 महीना न ई थिया, 3 जवान खे 3 महीना पूरा न ई थिया। हिकिड़ो एक्सीडेंट, ॿिया अटैक जी बीमारियूं। इन हयातीअ खे पाण गनीमत न ई सम्झई कि किन टाणे कुरो कंदी ने किन टाणे छेतरे का कंदी। मिसाल तौर मथे गाॾीअ जो टायर आई हयाती हलंदल, किन टाणे टकाड़े, किन टाणे हिन गाॾीअ जा ब्रेक फेल थी। ई कंहिंखे पण मर्द न जेको जिते घणे जुमे थी, जंहिंजी आदत जिते उन आदत मथां हटे पण नथो। आगेवान है तो ऊ शरारत में पूरो है, इल्म वारो है तो ऊ पूरो है, जाहिल है तो ऊ उतां नथो हटे। चीलो पंहिंजो सुधारियूं नथा। अहिड़ा हादसा जंहिंमें नका ही हादसा जो कोई इन्हीं में जा पाण इबरत गिनो था। पाण तौबा कई है, एतिरो चवणो पए जे हिनखे भला करो अॻे हार्ड हो का, अॻे बीमार हो का, अॻे करो तकलीफ़ हुई का। तकलीफ़ हूंदी या न, अल्लाह जो अमर अची वियो आहे, आसमान जे रब जो हुकुम अची वियो आहे, मलकल मौत अची वियो आहे। हिकिड़ा माण्हू चए इलाज न थियो, इलाज मौत जो आहे ज न। इलाज दुनिया में अहिड़ो हकीम डॉक्टर न आई, दुनिया में अहिड़ो दानश्वर न आई जेको मौत जो इलाज करे। अल्लाह जो अमर अची वञे त डॉक्टर पिण जा हथियार पकाए छॾींदा। आसमान जो रब जॾहिं रूह कब्ज़ करण वारो फ़रिश्तो इंसान ते मोकिले थो, त सारा तबीब दुनिया जा, सारा डॉक्टर दुनिया जा पिण जा हथियार फॻाए छॾींदा। जंगे बदर, जंगे औद जो बयान कयो त उम्मे सलमा जो। उम्मे सलमा चए सब्र जी ॻाल्हि कई त मूंखे मदीने में अबू सलम सवा कोई माण्हू पसंदि न हो ऐं मूंखे सब्र पण नथो अचे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वैया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो अल्लाह जा रसूल, अल्लाह जा पैगंबर, मुंहिंजो घर वारो अबू सलम जंगे औद में शहीद थी वियो, मूंखे सब्र नथो अचे, हाणे आउं कुरो करियां।
अल्लाह उन औरत की क़ियामत जी ॾींहं ताईं मोमिने जी माउ कंहिंमें ऐं मोमिने जी माउ बि उम्मे सलमा अहिड़ी औरत हुई जेको माण्हूअ खे मशवरा ॾींदी हुई, जेको पैगंबर इस्लाम खे मशवरो ॾींदी हुई। अहिड़ी औरत हुई जॾहिं सुलह हुदैबिया थियो, करारनामा लिखाइणा मके जे कुरैश ऐं अल्लाह जे रसूल जे विच में जा केतिरा ॾींहं जंग बंदि करणी, केतिरा ॾींहं पूरो करणो। विच में मुख़्तलिफ़ मौज़ू अचा वञे, जॾहिं मके जे कुरैश चई हलायो कि उमिरि मथे आई न अचा, मुस्लमान खे चओ काबे जो तवाफ़ करणु कोई न अचे। अल्लाह जे रसूल लश्कर कोठे साबाए जो हिकिड़ी जॻह मथे विच में वेही रहिया। साबा मड़े वेठा आहीं, उठे था त्रपड़ लाथों, अल्लाह जो रसूल बेरो है, साबा मड़े बेरा आई मैदान में वेठा आहीं। नबी सलाम साहबा की जो कुरो कयूं मड़े अल्लाह जे रसूल खे ञाणी पिया त पाण निकिरिया आहियूं, उमिरि था हैराम वधा पिया आहिनि, सुवारियूं भेरियूं आहिनि। साहबा मड़े ञाणी पिया अल्लाह जे रसूल खे कुरो करणो पवंदो। नबी सलाम चयो हाणे ईअं करियो, अमीर उस्मान खे मके हलायो, जंहिंजी कुटुंब वारा माण्हू मके में वे ही वञे उते पुछा करे अचे अल्लाह जो रसूल उमिरि मथे अचे थो, काबे जो तवाफ़ करणु ॾींदा। अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे चओ बनु उमैया जो ख़ानदान है, अमीर उस्मान जे कुटुंब जा माण्हू ई अमीर उस्मान खे हलायो त मके मां ख़बर कढी जे अल्लाह जो रसूल साहबा खे कोठे जे उमिरि मथे अचे थो। अमीर उस्मान जर उते वियो तर मके जा कुरैश बड़े उन जी जाओ जलालाई हुई, जीअं पछम जे समय जी रही, जीअं माण्हूअ मथे ज़ुल्म करे माण्हू हेॾा ज़मीनूं पिया झटी, को न को तकरीर असर करे थी, न को कंहिंजी मिनत मञींदा। अल्लाह ने कंहिंजे वड़ीले जे नाले से ज़मीनूं चढ़ायूं पई हुई त चई हीअ ज़मीन मुंहिंजी आहे, हक़ पिया दॿाई, उन जी जाओ जलालाई हुई। अबू जहल ने अहिड़ा हाणे हिन जी सुञाण पई पए कीअं जे मके जो सरदार केरु आहे। जंहिं हिन जो मौत थिए थो न वॾे जो देर कीन जहिड़े माण्हुनि जे हथां थिए थो। अबू जहल खे कंहिं मारियो? 13 वरह जा 2 ॼणा हुआ, जंग बदर में माराणो अबू जहल। उते विया सुञाणे नथा, बचला आई। अब्दुर्रहमान बिन औफ खे पुछो जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं जन्नत जी बिशारत ॾिनी हुई। अबू जहल खे चओ अफरा जा पुत्र हुआ ॿ, नबी सलाम उनखे पोइ कोठे न अथई त जेको माण्हू जवान वे ताक़तवर वेही बदर में हले, उहो आया राति जो अल्लाह जे रसूल खे चऊं असांखे मैदान जंग में कोठे जो असां सो आहे त अबू जहल अल्लाह जे रसूल खे गारी ॾे थो। अल्लाह जे रसूल चए तव्हांजो कमु न आहे, मके जी ज़मीन आहे, मके जी ज़मीन जी मिटी खणी अबू जहल आसमान सां भई फॼाए थो ऐं हिकिड़ो कंदा जंहिंसां तालीम इहा त अबू जहल जो ख़ात्मो करे मारे ने पहुचींदासीं। अब्दुर्रहमान बिन औफ अल्लाह जे रसूल कोठे न अथई, नबी सलाम चयो त मूंखे सामा पियो, सामा उबा अल्लाह जे रसूल चयो निंढड़ा आयो तैर पिंड जा फण खोड़े खोड़ीअ मथे उभा अचासीं, वॾा आहियूं असांखे कोठ। नबी सलाम चयो झुंडी करियो मल विड़ो। अॼु जवान इस्लाम खे टेको ॾींदा, मौलवीअ खे गारी मिले, मौलवीअ खे मिले, जमाती खे मिले, इमाम खे मिले, मुतवली खे मिले, चए हिन बराबरि चए वार वॾा छॾणा, निलाड़ अखी ढकयूं कयूं हुई, सोड़का कपिड़ा पहिरणा, टूकड़ी चोली पहिरणी, इहे इस्लाम खे टेको ॾींदो। असांजे माउ चए मैदान बदर में वञा अबू जहल जो ख़ात्मो करे ने पहुची जा। नबी सलाम चयो हलो विया अब्दुर्रहमान बिन औफ खे चयो अबू जहल ॾेखार। मके जा जेको कुरैश हूंदा हुआ हिनखे सुञाणी, जेको वॾा माण्हू आॻेवान हूंदा हुआ, उठ पकी जेके 70 मुर्ग चवाजे इन जो पख जेको अबू जहल जे पाग में लॻल हो, पटके में लॻल हो। अब्दुर्रहमान चयो हू जेको माण्हू रहियो ॾाड़ीअ वारो
मके जा कुरैश जर इस्लाम न हुआ काफ़िर हुआ दुश्मन हुआ इस्लाम जा तेर दाढ़ी छॾींदा हुआ अॼु इस्लाम में पाण आहे मुस्लमान पाण खे दाढ़ीअ खां नफ़रत आहे जे हू जेको माण्हू रहियो न उहो अबू जहल दौड़ कढी वञी घोड़े मथे दरार आयो अबू जहल वञी किरियो पट ते हयो असांखे ई माण्हू पिंड में विढ़िया तलवारूं हुनजे मुंहुं मारियो आहे हुनजो मुंहुं मारियो आहे नबी सलाम वटि विया नबी सलाम जो कंहिं मारियो आहे ॿिन्ही जूं तलवारूं रत से भरई पयूं अलाह जा रसूल नबी सलाम चवां ॿिन्ही मारियो अॼु इन उम्मत जो मुंहिंजी उम्मत जो फिरौन जेको अबू जहल होसे बड निंढड़ा मौसूम 13 वरह जा ॿार मारे आया बदर जे मैदान मके जे कुरैशन जो एॾो ज़ुल्म नबी सलाम उमर अमीर उस्मान खे हलायऊं अमीर उस्मान उते वियो त उन चयो जे तवाफ़ कर काबतुल्लाह जो जे मुंहिंजे पैगंबर न आई कंहिं हुन मैदान में वेठो आहे साहबा खे कोठे आऊं नथो करियां चए न तूं करेगी न चए न अमीर उस्मान खे टिकाए छॾियो काबे जो तवाफ़ त न कहीं अॼु पैगंबर चए थो पाण हुन ॻाल्हि खे मञूं था शरीयत खे मञूं था निमाज़ पढ़ूं था अलाह खे यादि करियूं था मुसीबतूं तकलीफ़ूं परेशानियूं अचे थियूं पाण रब खे यादि कयो आहे उतां नो माण्हू भॻो मके में जा बना पॻ त चयो अमीर उस्मान खे मके वारे मारे विधो अलाह जे रसूल वणे वई बैत कयईं त मणे बैत करियो ईमान आणे मणी बैत कयो अमीर उस्मान न आई अलाह जे रसूल चयो हिन मुंहिंजे अवर हथ मथे बैत करियो मुंहिंजे उस्मान जो हथ आहे ज़िक्र आयो में सलमा जो में सलमा चए थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा ई उस्मान खे त मारे विधो उमिरो न उमिरि मथे नथा अचण ॾी ना करे छॾियो अलाह जे रसूल खे चयो न चीज हाणे आउं कुरो करियां अलाह जे रसूल चयो उमे सलमा मशवरो ॾिने सलाह ॾिने चए अलाह जा नबीअ जी मुंहिंजी ॻाल्हि मञो त हिते ई आराम लायो हिन ई मैदान में मथा कूड़ियो ऐं आहियूं क़ुर्बानियूं करे विझो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई मुंहिंजो मशवरो आहे अलाह जे रसूल खे जहिड़ो मशवरो बि उमे सलमा ॾिने अलाह जे नबीअ मथे जी वही आ वई त उमे सलमा जो मशवरो सलाह जेको आहे सही आहे अलाह जे नबीअ तूं हीअ कर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आराम लाए मथो कूड़ो आहे साहबा खे चए त वापसि हलो आईंदे साल अलाह जे घर में हलंदुसि इहो उमे सलमा चए थी मुंहिंजो घर वारो जरा मरी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई आहियां मूंखे हाणे सब्र नथो अचे कुरो करियां मदीने जूं गलियूं ने घटियूं मूला मणे वैरान त मूंखे अलाह जे रसूल चई उमे सलमा आउं तोखे इहा दुआ ॾसियां ॿियो को हारो न आहे क़ुर चए थो सब्र कर निमाज़ सब्र वटां कमु गिनाओ भई को घटिज न आहे त मूं अलाह जे रसूल खे चयो मूंखे दुआ अहिड़ी ॾसियो मूला राति ॾींहुं मणे तंग थी विया अॼु पाण मथे कहिड़ियूं मुसीबतूं जे हलंदल ऐं फिरंदल पंहिंजी आकाए में जा पंहिंजे कुटुंब में जा पंहिंजे फरीअ में जा पंहिंजे पाड़े में जा हिकिड़ो इंसान रुख़सत थी वञे थो दुनिया में जा लाॾाणो करे वञे थो भला पाण खे पोइ गम ने ॾुख केॾो थिए थो त वीचारे जेको हादसे में विया आहीं जेको वीचारा पंहिंजा जवान वेंदा रहिया अलाह इन्हे माइतरे खे अलाह इन्हे कुटुंब ने कबीले खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए अलाह उन कबर खे कुशादियूं करे जेको यतीम बच्चा पिंड जा करे विया आहिनि अलाह उन बचले खे सब्र ॾे जीअं मला साहब पिंड जे शहर में चए त छिना छांग खां मौत मोती अकणा हैर जमात वेठी है छांग है आकाए में कुटुंब में सारो सखर माण्हू है अल्लाह जो अमर अची वञे थो उन मथे अल्लाह जो अमर अची वञे थो मौत अची वञे थो ऐं उहो मौत जे मुंहं में हलियो वञे थो छिना छांग मां मौत मोती अगणा छॾे घर गंगर मुंहिंजे गॾिया गणा लिखण खे लिखी विया लख ॼणा सुञाणंदा हवेलियूं ॾिसो पियो हथ हणा भला चई सुञियूं भेणियूं थियूं पियूं हुई बंगला ऐं बाग जेको हुई सुञा लॻा पिया आहीं इन खां हथ पियो हणा त हाणे हिते रहंदल कोई छांग में जा मोती मोती घणा यानी मणिया जेको रहिया मोतीअ झणियल रहिया
इन मुंहिंजा डोर टुटई वञे थी। पोइ मला साहब ॿिए हंधि चई त नामंद अदा उमिरि ते इतबार, हीअ जेको उमिरि रही हीअ हयाती रही, आमद तूं इन मथे कीअं वेसा न कर, इन मथे इतबार न कर, तबियत भले तबी बन बार बार, तबियत तुंहिंजी जेको रही ई तबीब डॉक्टर खे भले वार वार ॾेखार पियो, पण तुंहिंजो जहिड़ो अमर अची वेंदो न, तुंहिंजो जहिड़ो मौत अची वेंदो, पहिरियों तोखे तबीब ने डॉक्टर जी कारीगरी कोई कम बि न करे। त मौत खां अॻियां तयारी करे गिनो, मौत खे राति ॾींहुं यादि करियो ऐं मौत जे मुंहं में हलणो आहे। उमे सलमा रज़ी अल्लाह अन्हा चए अबू सलम जॾहिं मरी वियो, पोइ मूंखे सब्र न थिए आयो, तॾहिं आउं अलाह जे रसूल वटि वई आहियां, तर मुंहिंजो अलाह जा रसूल मूंखे अहिड़ा कलमा अहिड़ी दुआऊं ॾसियो त मूंखे सब्र अचे, तर मुंहिंजे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे दुआ ॾसई, अल्लाहुम्म अजरनी फी मुसीबती, अल्लाहुम्म अजरनी फी मुसीबती वखलुफ ली खैर मिन्हा। उमे सलमा चए थी अलाह जे रसूल चए त इहा दुआ पढ़जो त ऐं मुंहिंजा रब, ऐं अल्लाह मूंखे हिन मुसीबत मथे सब्र ॾिजांइ, मूंखे बहितर ऐं सुहिणो बदिलो हिन मुसीबत में ॾिजांइ, अलाह मूंखे नेमल बदल अता कजो, अलाह मूंखे सब्र जी तौफ़ीक़ ॾिजांइ मुंहिंजो। पोइ जेतो जा जेको सब्र जा दर्जा जेको बुलंद थींदा त दुनिया जूं मुसीबतूं कौम तां दूर थी वेंदियूं। अलाह जे रसूल चयो त सब्र जी जेको शुरूआत आहे, पहिरीं जेको घड़ी आहे इहा ईरी जहिड़ी खारी आहे। ईरियो कहिड़ो खारो आहे, पहिरीं ईरियो क्यों खारो आहे, बदन खे तकलीफ़ ॾे, पण जेको पछाड़ी आहे सब्र जी, पोइली पछाड़ी जेको आहे अगाड़ी ईरी जहिड़ी खारी आहे, त पाणखे पछाड़ी जेको आहे इहा माखीअ जहिड़ी मिठी आहे। त ईरियो गिड़काइणो पवंदो, ईरियो खणणो पवंदो, सब्र करणो पवंदो, ऐं अख जो लुड़क बेवस आहे। अल्लाह जी रहमत आहे, जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इब्राहिम वफ़ात करे वियो, तेर कबर में उतारे अखी मां लुड़क झारी थी विया, कफन ते किरिया, तेरे चया इब्राहिम ताजे माता ताजी जुदाई मुंहिंजो जिगर तोड़े छॾे, पर मुंहिंजे रब वटि मूं दुआ घुरई आहे त मुंहिंजा रब मूंखे बेसब्रो न कजां, अलाह मूंखे इब्राहिम जी मौत मथे सब्र ॾिजां। त आज़माइशूं इम्तिहान लाइ करे क़ुर करीम अलाह फरमाए वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, आंखे ख़ौफ़ थींदो, आंखे आज़माईंदुसि, आंखे परखींदुसि, औलाद में, माल में, दुश्मन जे ख़ौफ़ में, मड़े आज़माइशूं आमद इम्तिहान थींदा, जेकॾहिं सब्र कंदा तव्हांजा बेड़ा पार ई। मुंहिंजे अलाह वटि दुआ आहे त रब करीम औचिते हादसे खणा, औचिती तकलीफ़ें खणा, औचिती परेशानी, औचिती ख़बरें खणा, अलाह ताला पाण खे बचाए। रब करीम पंहिंजा जेकी जवान अलाह वटि वेंदा रहिया आहिनि, अलाह से मुलाक़ात कयूं, अलाह इन जे दर्जे खे बुलंद करे, अलाह इन जे मुनकर नकीर जे सुवाल जवाब मथे अलाह मदद करे, अलाह इन जे क़बर खे ख़ुशादियूं करे, इन जे कुटुंब वारे, इन जे माइटनि खे अलाह सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए, अलाह बीमारनि खे सफ़ा ॾे, मुसीबतें तकलीफ़ें खां अलाह पाण खे बचाए। रब करीम जियारत जी इस्लाम ते मौत रे तरे ईमान जी हालत में, इस्लाम जी हालत में, कलमे से पाण हिन दुनिया मां रुख़सत थियूं, कलमे से पाण हिन दुनिया मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह से लाॾाणू करियूं। आमीन सुम्मा आमीन। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।